मातली रिपोर्ट फ़हीम अली जट टंडो ग़ुलाम अली गुलाब लगारी शहर में मुबैना तौर स्प्रेड मां तैयार कियल कपे खे नशे तौर वापरण सबब 4 ॼणा फ़ौतियुनि जो अंग वधण जो इम्कान। फ़ौतियुनि में 28 सालनि जो नौजवान हिरेश वल्द मिठो मेघवाड़, 40 सालनि जो खेमचंद वल्द लाल मेघवाड़, 45 साला नांगजी वल्द रूपशी बजाणो ऐं 50 सालनि जो फ़कीरो बजाणो शामिल आहिनि। जॾहिं त अहिड़े इत्तला ते एसएचओ गुलाब लगारी अली असगर गोपांग सभिनी फ़ौतियुनि जे घरनि में वारसनि वटि पहुची फ़ौतियुनि जी मौत जो सबबु पुछियो, जिते सभिनी फ़ौतियुनि जे वारसनि मरी वियल मौत खे तिबी मौत ॼणाए बयानु ॾींदे चयो त उहे अचानक फ़ौत थी विया आहिनि। जॾहिं त फ़ौतियुनि मां खेमचंद मेघवाड़ जी तदफ़ीन थी चुकी आहे। फ़ौतियुनि जा मड़ संदनि घरनि में पहुचण ते कोहराम मची वियो, जॾहिं त फ़ौत थी वियल 3 ॼणनि मां 2 फ़ौतियुनि नांगजी बजाणो ऐं फ़कीरो बजाणो जी लाश जो पोस्टमार्टम करण लाइ पुलिस लाश खणाए टंडो ग़ुलाम अली सरकारी अस्पताल आंदा, जिते पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले किया। जॾहिं त फ़ौती हिरेश जे वारसनि पारां फ़ौतीअ जो पोस्टमार्टम कराइण खां इनकार कयो पियो वञे। राब्ते करण ते एसएचओ गुलाब लगारी जो चवणु आहे त असां सोशल मीडिया ते ख़बरूं अचण बाद सभिनी वारसनि जा बयान वरिता आहिनि, जेके फ़ौतियुनि तरफ़ां नशो वापराइण बाद फ़ौत थियण खां इनकार करे रहिया आहिनि, जंहिं करे फ़ौतियुनि जी मौत जो सबबु ॼाणण लाइ सभिनी फ़ौतियुनि जो पोस्टमार्टम करायो वेंदो, जंहिं जी रिपोर्ट अचण बाद वधीक कार्रवाई कई वेंदी। जॾहिं त पाड़े वारनि मावजी ऐं रामसन बजाणी ॿुधायो त फ़ौतियुनि स्प्रेड मां तैयार थियल कपी पी फ़ौत थी विया आहिनि। ॿिए तरफ़ मालूम थियो आहे त स्प्रेड ॾींदड़ स्टोर मालिक सीन खे गुलाब पुलिस हिरासत में वरितो आहे।